لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قل يا أيها الناس إني رسول الله إليكم جميعا الذي له ملك السماوات والأرض لا إله إلا هو يحيي ويميت فآمنوا بالله ورسوله النبي الأمي الذي يؤمن بالله وكلماته واتبعوه لعلكم تهتدون. اللہ یا گزشتہ درسی آیات میں اللہ تبارک و تعالی انبیاء اکرام کا اعلان کرائے ہو، تورات و انجیل میں وہ لکھ رہا ہے تو فلاح ऐं कामयाबी उहे ई शख़्स माणींदा जेके मुंहिंजे आख़िरी नबी जे मथां ईमान आणींदा, उन जी तौक़ीर ताज़ीम ऐं नुसरत कंदा ऐं उन जी ताबेदारी कंदा. तिलावत करदे आयात मुबारका में इन ई मज़मून खे अॻिते हलायो वियो आहे ऐं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी आलमगीर नबूवत जो ऐलान करायो वियो आहे. त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जीअं क़ौमी नबी हुआ अहिड़े तरीक़े सां बैनुल अक़वामी नबी हुआ, आलमगीर नबी बि हुआ. बाक़ी अंबिया इकराम क़ौमी नबी हुया, पंहिंजी क़ौम, पंहिंजे क़बीले, पंहिंजे इलाइक़े, शहर या मुल्क ताईं उन्हनि जी नबूवत महदूद हुई. हर नबी पंहिंजे इलाइक़े जो नबी आहे, पर हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन काफ़तल लिन्नास, पूरी इंसानियत जा हू नबी आहिनि, ख़ुदा जी पूरी ख़ुदा जा नबी आहिनि. मशरिक़ जा बि नबी, मग़रिब जा बि नबी, जुनूब जा बि नबी, शिमाल जा बि नबी, ज़मीन जा बि नबी, आसमाननि जा बि नबी, हूर मलक जा बि नबी, 14 तबक़ जा बि नबी, खला जा बि नबी, ला खला जा बि नबी, मला जा बि नबी, ला मला जा बि नबी. ख़ुदा जी पूरी ख़ुदाई में तिर बराबर अहिड़ी का जाइ नाहे जिते सुहिणे मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नबूवत न हुजे. काफ़तल लिन्नास, पूरी ख़ुदा जी ख़ुदाई जे लाइ हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नबी बणिजी करे आया. ऐं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़ुसूसियात में हिकु ख़ुसूसियत ख़त्म नबूवत बि आहे. हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो तो फ़ुज़िलतु अलल अंबिया बिसित्तिन, मूंखे बाक़ी अंबिया इकराम खां 7 शयुनि में वरी फज़ीलत बख़्शी वई आहे. उन्हनि मां आख़िरी बयानु फरमायो व ख़ुतिम बियन नबियून, मुंहिंजे मथां नबूवत ख़तम थी आहे. नबूवत ख़तम थियण जो मक़सदु ही आहे त ता क़यामत सुहिणे मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नबूवत जो सिको हलंदो. हाणे को नओं नबी अची नथो सघे. जेको बि नबूवत जो दावा कंदो उहो कूड़ो आहे, बाक़ी नबी नथो थी सघे. नओं नबी पैदा कोन थींदो. हाँ, क़ुर्ब क़यामत में सैयदना ईसा अलैहिस्सलाम नाज़िल थींदा, उम्मती बणिजी करे ईंदा, पर नवां नबी त कोन पैदा थिया न. अॼु ईसा अलैहिस्सलाम त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां 600 साल पहिरें तक़रीबन नबूवत जे ताज सां शरफ़ सां सरफराज़ थिया हुया. आका साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बासत खां पोइ नओं को नबी पैदा थिए, ईअं थी नथो सघे. छो त नबी ईंदो आहे ज़रूरत जे तहत. जेको इलाइक़ो ख़ाली आहे, जंहिं वटि जिते जंहिं इलाइक़े में, जंहिं क़ौम, जंहिं क़बीले में नबी न हुजे, ज़रूरत हूंदी आहे त अल्लाह तबारक व तआला उते नबी मोकिलींदो आहे. ऐं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी नबूवत जो दाइरो एॾो वसी आहे जो पूरी ख़ुदा जी ख़ुदाई ते मुहीत आहे. पूरी ख़ुदा जी ख़ुदाई में तिर बराबर बि का जाइ ख़ाली नाहे जिते सुहिणे मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नबूवत न हुजे, त पोइ ॿियो नबी किथां अचे. उन जे लाइ का गुंजाइश ई कान बची आहे. ऐं इन्हनि आयत मुबारक में बि इहा शइ आहे त
त जेकॾहिं तव्हां हिदायत वारा थियणु चाहियो था त सुहिणे मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां ईमान आणियो ऐं उन जी ताबेदारी ऐं पर वरी पैरवी कयो। इन में ई तव्हांजी समूरी नजात आहे। जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैहि रहमतुल वासिआ फरमायो त अल्लाह ताला ताईं पहुचण जा जेके बि रस्ता हुआ, अल्लाह ताला ताईं पहुचण जा जेके बि रस्ता हुआ, सभई रस्ता हाणे बंदि थी चुका आहिनि। सिर्फ़ु हिकिड़ो ई रस्तो आहे ख़ुदा ताईं पहुचण जो, उहो आहे सुहिणे मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत ऐं फ़रमान बरदारी। छो त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे बासत खां बाद पहिरियों जेके बि शरीयतूं हुयूं सभु मनसूख़ थी पियूं। सैयदना आदम अलैहिस्सलाम जी शरीयत ते हली करे असां अल्लाह ताईं नथा पहुची सघूं। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी शरीयत ते हली करे असां अल्लाह ताईं नथा पहुची सघूं। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी शरीयत ते हली करे हाणे असां अल्लाह ताईं नथा पहुची सघूं। छो त हाणे उन्हनि शराए मुबारक जो सिक्को ई जेको आहे वो ख़तमु थी वियो आहे। हाणे सिर्फ़ु नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत ऐं शरीयत जो सिक्को हलंदो। तंहिं करे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो लौ कान मूसा हय्यन मा वसिअ लहू इल्ला इत्तिबाई। जेकॾहिं अॼु रब जो कलीम नबी हज़रत मूसा अलैहिस्सलाम बि ज़िंदा हुजे हा त पोइ हू पंहिंजी शरीयत ते न हले हा, तौरात ते न हले हा, बल्कि उनखे बि मुंहिंजी पैरवी करणी पवे हा, मुंहिंजी इताअत करणी पवे हा। वमन यब्तग़ि गैरल इस्लाम दीनन फलन युक़बल मिन्हु। हाणे जेको शख़्स इस्लाम खां सिवा ॿियो को दीन अपनाईंदो उहो क़बूल कोन कयो। अल्लाह ताला वटि क़बूल तरीन दीन दीन इस्लाम आहे। फरमाया कुल या अय्युहन नास इन्नी रसूलुल्लाहि इलैकुम जमीआ। महबूब ऐलान फरमायो ए इंसानो इन्नी रसूलुल्लाहि इलैकुम जमीआ, बेशक आऊं अल्लाह जो रसूल आहियां अवां जे तरफ़ समूरन ने। कहिड़ो अल्लाह? अल्लज़ी लहू मुल्कु समावाति वल अर्ज़। उन अल्लाह जे तरफ़ां रसूल आहियां जंहिंजी बादशाही आहे आसमाननि में ज़मीन में। ला इलाहा इल्लाहु, को बि माबूदो मसजूद नाहे मगर उहो ई। युहयी व युमीत, जेको ज़िंदा बि कंदो आहे ऐं मारींदो बि आहे। मौत हयात जो मालिक आहे। फ़ामिनू बिल्लाह, पोइ अल्लाह ते ईमान आणियो। व रसूलिही नबील उम्मी, ऐं उन जे रसूल नबी जेको उम्मी आहे उन ते बि ईमान आणियो। अल्लज़ी युमिनु बिल्लाहि व कलिमातिही, जेको नबी उम्मी अल्लाह जे मथां बि ईमान रखे थो। व कलिमातिही, ऐं उन जे कलिमात जे मथां, यानी जेके बि आसमानी किताब आया अल्लाह जी तरफ़ों, जेके बि प्याम पैगाम आया उन्हनि समूरनि किताबनि जे मथां बि ईमान रखे पियो। वत्तबिऊहु, इन ई पैगम्बर जी पैरवी ऐं ताबेदारी कयो। लअल्लकुम तहतदून, शायदि तव्हां हिदायत याफ़्ता थियो। माना हिदायत याफ़्ता थियण जे लाइ हिकु ई वाट आहे जो नबी उम्मी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां ईमान आणिजे ऐं पोइ उन जी इताअत ऐं फ़रमान बरदारी कजे। दुआ त अल्लाह तबारक व तआला असांखे सुन्नत ऐं शरीयत जी पासदारी अता फ़रमाए।